ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ज़ारनी मिन बाद मौती फ़कअन्नमा ज़ारनी फ़ी हयाती। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदअल इस्लाम गरीबन फसयऊदु कमा कान फतूबा लिल गुरबाए। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम, कलमे ऐं दीन सां वाबस्तगी गुज़ारींदड़ अल्लाह ऐं रसूल सां अक़ीदत ऐं मुहब्बत रखी पंहिंजे दुनिया जे नरम बिस्तरनि आसाइशनि खे छॾे करे अॼु अवां घोटकीअ जे शहर जे सालाना सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्तिमा में हाज़िर थिया हो। रब जे दरद्वाहे त रब करीम तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सही निस्बत अक़ीदत ऐं मुहब्बत अता फरमाए। जहिड़ी ज़िंदगी सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी ही सालेह बानहनि जी ज़िंदगी ही अल्लाह साईं उन्हनि जे नक्श कदम ते हर मुसलमान जी ज़िंदगी खे बणाए। मुसलमान भाइरो, दुनिया जे अंदर इंसान नमूने जो मोहताज होंदो आ। उन नमूने जे लाए इंसान जे लाए कहीं रहबर कहीं रहनुमा जी ज़रूरत होंदी आ। हिकिड़ो इंसान दुनिया जे अंदर कंहिं हुनर ते पहुचण चाहींदो, जेकॾहिं बोरची बणजण चाहींदो त बोरचाइप जो क़ाइदो कानून कई उन में किताबचा लिखियल आहिनि, लेकिन सिर्फ़ उर्दूअ जे किताब पढ़ण सां, सिंधीअ जे किताब पढ़ण सां बोरची न बणबो। जेसी ताईं कंहिं तजुर्बेकार जे साम्हूं न वेहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो इंसान इंजीनियर थो थियणु चाहे, कोई इंसान क़ाबिल मिस्त्री थो बणजणु चाहे, ईअं नाहे त उन जा उसूल ज़ाब्ता पढ़ियई त वॾो क़ाबिल मिस्त्री थी वेंदो, क़ाबिल इंजीनियर थी वेंदो। ईअं कोन्हे। हर हिक शइ जे लाइ नमूने जी ज़रूरत हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं पूरी इंसान ज़ात खे फरमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसन। पूरी इंसान ज़ात जे लाइ नमूनो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे ख़ातमुन नबीयीन रसूल ऐं पैगम्बर आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे 23 साल ज़िंदगी अता फरमाई ऐं 23 साल ज़िंदगी इंसान ज़ात जे लाइ जहिड़े बि तबक़े जो इंसान आहे, मज़दूर आहे, घर जे अंदर रहे थो, इज्तिमाई ज़िंदगी सां आहे, कहीं इदारे जो वॾो आहे, कहीं रियासत जो अॻुवाण आहे, कहीं फ़ैसिले में वेहे थो या दुनिया जी ॾेती ॾेती मामलात करे थो। हर उन दुनिया जे अमल में अल्लाह साईं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
सीरत तय्यबा खे इंसान ज़ात जे लाइ नमूनो बणायो आहे। मुसलमानो, अल्लाह साईं दुनिया जे अंदरि मके पाक जो जेको नक्शो रखियो आहे, जेकॾहिं मथां आसमान खां इंसान दुनिया जी तस्वीर कढंदो त मक्को शरीफ़ उनखे ईअं ॾिसण में ईंदो जीअं दिलि जो नक्शो हूंदो आहे। इंसान जे वजूद ऐं जिस्म जे अंदरि बि असुल क़ीमती शइ दिलि आहे। मालूम थियो त दुनिया जी दिलि मको पाक आहे। तंहिंजे करे बैतुल्लाह शरीफ़ जहिड़ो मुक़दस घर बि मके पाक में क़ुरान शरीफ़ जी नाज़िल थियण जो मरकज़ बि मके पाक में, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती बि मके पाक में पैदा थी। मालूम थियो त दुनिया जेकॾहिं इन मके पाक सां वाबिस्तगी ऐं ताल्लुक़ रखंदी त इंसान दुनिया में ज़िंदा रहंदो। जीअं इंसान जे वजूद जे अंदरि दिलि वॾी अहम शइ आहे, उन सां इंसान जी हयातीअ जो ताल्लुक़ आहे। पूरे जिस्म ते फ़ैसिला दिलि खां सादिर थींदा आहिनि। ईअं ई दुनिया जो इंसान जेकॾहिं मके पाक सां पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ ऐं वाबिस्तगी रखंदो त इंसान में इंसानियत ईंदी। इन जे करे अल्लाह साईं हर अमल इंसान ज़ात जो उन में नमूनो रब साईं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा खे बणायो। दुनिया जे अंदरि इंसान कंहिं सां उन्स ऐं मुहबत रखंदो आहे हुस्न ऐं जमाल जे करे। कोई इंसान सोन खे ॾिसी करे उन सां शौक़ु रखंदो आहे। कोई इंसान सुठी गाॾी ॾिसी करे उन सां शौक़ु रखंदो। कोई इंसान सुठो महल ॾिसी उन सां शौक़ु रखंदो। कोई इंसान सुठा खाधा ॾिसी उन सां शौक़ु रखंदो। कोई इंसान लिबास पोशाक कपिड़ो सुठो ॾिसी उन सां शौक़ु रखंदो। अल्लाह साईं दुनिया जे शयुनि में अहिड़ो हुस्न ऐं जमाल न रखियो आहे जेको रब साईं हुस्न ऐं जमाल पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस में रखियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बि हुस्न हो, लेकिन उन हुस्न में इहा शइ हुई त मुहांडा सुठा हा, रंग जे अंदरि सफ़ेदी हुई। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में अल्लाह साईं जमाल रखियो आहे। जमाल उन हुस्न खे चइबो आहे जेको हुस्न इंतिहा ते हुजे। जमाल मां इंसान जी अखि अहिड़े हुस्न ऐं जमाल ते हुजे जो उन खां वधीक अखि थी न सघे। चेहरे में अहिड़ो हुस्न हुजे उन खां वधीक सुहिणो चेहरो थी न सघे। चपनि में अहिड़ो हुस्न हुजे उन खां वधीक चप सुहिणा थी न सघनि। हथनि जी अहिड़ी बनावट हुजे उन खां वधीक सुहिणा हथ थी न सघनि। जिस्म अतहर जे अंदरि अहिड़ी सूंहं रखियल हुजे उन खां वधीक सुहिणो जिस्म थी न सघे। इहो अल्लाह साईं जमाल जे अंदरि कमाल ऐं ख़ूबी रब साईं महबूब मुस्तफ़ा जे ज़ात में रखी। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह जमीलुन युहिब्बु जमाल। हदीस पाक में लफ़्ज़ आहिनि अल्लाह जमीला। हसीन जो लफ़्ज़ न आयो। अल्लाह जमीलुन युहिब्बु जमाल। अल्लाह से जमाल खे पसंदि करे थो। मालूम थियो त जमाल अहिड़ी सूंहं खे चइबो आहे जेके हुस्न खां कई हिसा मथे आहे। तंहिंजे करे इन्नल्लाह हसीनुन जो लफ़्ज़ न आयो। हदीस पाक में लफ़्ज़ इन्नल्लाह जमीलुन जो आहे। तंहिंजे करे अल्लाह से जमाल जूं ख़ूबियूं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस में रखियूं हुयूं। दुनिया जा इंसान तव्हां असां इंसान दुनिया में आबाद आहियूं। तव्हां असांजे जिस्म में अल्लाह साईं दुनिया जी मिटी रखी। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन आहिनि। हर रसूल जे अंदरि अल्लाह साईं जन्नत जी मिटी रखंदो आहे। तंहिंजे करे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वजूद अतहर जे अंदरि अल्लाह साईं जन्नत जी मिटी रखी। जन्नत में पेशाब बोल बरात न हूंदो।
हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो इहो कमाल हो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं पेशाब फरमाइनि क़ज़ा हाजत करनि ज़मीन उनखे ॻीहे वेंदी हुई उन टुकड़े मज़ा ख़ुशबू ईंदी पेशाब पायखाने मां ख़ुशबू त कोन ईंदी आहे मालूम थियो त हे अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जो पेशाब मुतहर ऐं पायखानो ऐं क़ज़ा हाजत आहे हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जगह ते पंहिंजो पेर मुबारक रखंदा हा ज़मीन जे उन टुकड़े मज़ा ख़ुशबू ईंदी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं रस्ते सां गुज़रंदा हा उन रस्ते मज़ा उन घिटीअ मज़ा ख़ुशबू ईंदी सहाबी सगोरा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में वेहनि त महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर मज़ा ख़ुशबू ईंदी अल्लाह से पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे इन अंदाज़ सां बणायो हो इन अंदाज़ सां बणायो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिंगियूं हणायूं जंहिंखे हजामत चइबो आहे हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ खे फरमायो त इब्न ज़ुबैर हीअ रत कंहिं महफूज़ जगह ते रखी आहे सहाबी जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे जिस्म अतहर जी रत पियो खयूं वञे उन रत मज़ा ख़ुशबू अचणु लॻी त सहाबी हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर ज़मीन ते रखण जे बजाय अक़ीदत ऐं मुहबत मां उनखे पी छॾियो जॾहिं सहाबी वापसि आयो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जे वात मज़ा ख़ुशबू पई अचे महबूब मुस्तफ़ा फरमायो इब्न ज़ुबैर तूं रत खे कहिड़ी जगह ते रखी आयो आहे चए अल्लाह जा रसूल अहिड़ी जगह ते रखी आहे रत न कंहिंजो पेर ईंदो न उन में बेअदबी थींदी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इब्न ज़ुबैर तूं त रत खे वात में रखियो आहे अल्लाह ऐं रसूल जो हुकुम त कान हो मां अल्लाह जे रसूल त कोन फरमायो त तव्हां मुंहिंजे रत खे पीओ त सहाबी अर्ज़ु करणु लॻो अल्लाह जा रसूल रत मज़ा ख़ुशबू त कान ईंदी आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जॾहिं तुंहिंजे जिस्म में अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जी रत आहे त रब तुंहिंजे मथां टे महिरबानियूं कंदो हिकिड़ी महिरबानी दुनिया में ॿी महिरबानी आलम बरज़ख में टी महिरबानी क़यामत जे ॾींहुं थींदी दुनिया में तुंहिंजे मथां इहा महिरबानी थींदी जॾहिं अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जे जिस्म में अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जी रत आहे त हाणे अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खे दुनिया जे अंदरि जेका तकलीफ़ ईंदी उन तकलीफ़ में लज़्ज़त ऐं राहत महसूसु थींदी तकलीफ़ में लज़्ज़त ऐं राहत महसूसु थींदी जॾहिं इंसान रब सां मुहबत रखंदो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत ते हलंदो आहे त उन मुहबत जो इहो अंदाज़ हूंदो आहे जॾहिं राति जो असुर जे वक़्त में थधे पाणीअ सां वुज़ू कंदो रब जी मुहबत में क़याम ऐं सजदो कंदो अल्लाह जी मुहबत में तिलावत ऐं तस्बीह कंदो उन हीअ वक़्त में हिन मोमिन बाने खे जेका नरम बिस्तरे खां उथियो अहिड़ी लज़्ज़त ऐं सुकून मिलंदो जो दुनिया जे ऐश ऐं दुनिया जे लज़्ज़तुनि में उहो सुकून कोन्हे दुनिया जे लज़्ज़तुनि में उहो सुकून कोन्हे तंहिंजे करे इंसान अल्लाह से फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब अल्लाह जे ज़िक्र सां इंसान खे सुकून मिलंदो अल्लाह जे ज़िक्र सां इंसान खे सुकून मिलंदो आहे मुफ्ती मोहम्मद हसन रहमतुल्लाह अलैहि लाहौर जा मुफ्ती साहब हा जंहिंजी वाबिस्तगी ताल्लुक़ हज़रत मौलाना अशरफ अली साहब थानवी सां हो त इहो अल्लाह जो सालिह बानो हिनखे पेर में फुरड़ी थी पई डॉक्टर वटि आयो डॉक्टर खे अर्ज़ु करणु लॻो त साईं मुंहिंजे पेर जी फुरड़ी थी पई आहे उनजो इलाजु कयो डॉक्टर चयो इलाजु थींदो लेकिन अव्हांखे कुझु नशे जी सुई हणणी पवंदी न त हू इलाजु ॾुखियो आहे उन आलिम दीन मुफ्ती साहब फरमायो त साईं मां नशो त कोन ॾिराईंदुमि डॉक्टर चयो ईअं इलाज बि न थींदो त मुफ्ती साहब उन हीअ डॉक्टर खे चयो हिकिड़ी सूरत आहे जो मां अल्लाह जो ज़िक्र थो शुरू कयां जॾहिं मां रब जो ज़िक्र शुरू कंदुमि अल्लाह जे तवजो सां त पोइ तूं भले पेर जे ऑपरेशन कर बग़ैर नशे हिन अल्लाह जे साले बाने ज़िक्र शुरू कयो हुन डॉक्टर हुन पेर जे ऑपरेशन में वढ टुक शुरू कई जॾहिं डॉक्टर पंहिंजी ऑपरेशन कयईं कैंची सां कपियईं
पंहिंजो अमल पूरो करे फारग थियो। ही अल्लाह जो साले बानो जॾहिं ज़िक्र खां फारग थियो उन डॉक्टर खां पुछण लॻो साईं तव्हां पेर जी ऑपरेशन कई? चई हा बराबरि। चई अव्हां खे तकलीफ़ दर्द? चई मां जॾहिं रब जे ज़िक्र में हुयुमि उन में लज़त राहत अहिड़ी पई महसूस थिए जो तुंहिंजी कैंची तुंहिंजी उन दर्द ऐं उन तकलीफ़ जी काई शइ महसूस कोन थी। अल्लाह जे ज़िक्र में मूंखे अहिड़ी लज़त पई। इंसान लुत्फ़े सजण दम बदम कहरे सजण गाह गाह हीअं बि सजण वाह वाह हूअं बि सजण वाह वाह। अल्लाह जे साले बाननि जी इहा ई ज़िंदगी हूंदी आहे, इहा ई ज़िंदगी हूंदी आहे। हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन साहब रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं वॾनि हालेजी शरीफ़ वारनि जा पहिरियां ख़लीफ़ा हज़रत ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह कहिड़ो बानो, मुस्तजाब दुआ बानो हो। हिकिड़े ॻोठड़े में हज़रत ख़लीफ़े साहब जन विया, उनखे ॻोठाणे माण्हूअ खे फरमायो पुट रस्ते ते बेजाए, तव्हांजो ॻोठड़े जो रस्तो मूंखे न आहे ॾिठल, तंहिंजे करे तूं रस्ते ते बेजाए। ख़लीफ़े साहब नई बिहान वरिती ही घोड़ी, त उहो शख़्स रस्ते ते कोन बीठो मीज़बान। ख़लीफ़े साहब सम्झो त हिन तरफ़ ते उहो ॻोठड़ो आहे, त थियो ईअं ई त ज़मीन मझां बने तां हलंदा आया पंहिंजी घोड़ीअ ते। इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो घोड़ीअ खां हेठि किरी पिया। जुमे जो कपिड़ो पातल हो, साफ़ सुथरो, कपिड़ा पाणीअ जे अंदरि आला थी विया। जॾहिं उन ॻोठड़े में पहुता त थोरो हाली नाराज़ थी पिया। जॾहिं नाराज़ थिया त सुम्ही पिया। जॾहिं उथिया त जुमे जी तकरीर कयो, तकरीर बि ॾाढी भली मिठी। वरी तकरीर खां बाद सभिनी जमायतनि खे फरमायो त पुट सभु मूंसां मिलजो, सभु मूंसां भाकुर पाइजो, केर बि न रहे, सभिनी सां भाकुर ख़ुशि ख़ैर आफ़ियत। उहा गुस्सो कावड़ हले वियो। हिकिड़े शख़्स अर्ज़ु कयो त साईं जॾहिं तव्हां आया हो त तव्हांखे कावड़ हुई, जॾहिं तव्हां तकरीर कई, तकरीर बि ॾाढी भली कयव मिठड़ी, ऐं तव्हां सभिनी सां मिलियो, अॼु तव्हांजो सॼो अमल ख़िलाफ़े मामूल आहे, ईअं छो? ख़लीफ़े साहब जन फरमायो त जॾहिं मां आयुमि घोड़ी मूंखे हेठि किरियो, पाणीअ में लटो कपिड़ो ख़राब थी पियो, आलो थी पियो, तव्हां ते थोरी कावड़ थी पई। अजीब माण्हू आहिनि। जॾहिं सुतो पियो हुउमि निंड में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे फरमायो त पुट अहमदीन, मां त पंहिंजी जमात जे करे ताइफ़ में इंसाननि जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयमि। उहद जे अंदरि इंसाननि मूंखे पत्थर हया, मुंहिंजे जिस्म मुबारक मां रतु निकिती, ॾंद शहीद थिया, तॾहिं बि मां पंहिंजी जमात खे मयार कोन ॾिनी, पंहिंजे सहाबिन खे मयार कोन ॾिनमि। अहमदीन, तोखे जेकॾहिं मुंहिंजी जमात जे करे तकलीफ़ आई आहे त तूं मुंहिंजी जमात ते एतिरो कावड़ियो आहे। त हज़रत ख़लीफ़ा अहमदीन साहब फरमायो मूंखे कहिड़ी ताक़त आहे जो मां महबूब मुस्तफ़ा जी जमात ते नाराज़ थियां। इहो ख़लीफ़ा अहमदीन हो। हज़रत ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह सां निस्बत रखंदड़ रुस्तम जे भिक सां सेठार हिकिड़ो ॻोठड़ो अथव। उते साईं ख़लीफ़े साहब जी निस्बत वारा घणा फ़क़ीर आहिनि। उते ईअं थियो त हिकिड़े भिक सां हिकिड़े ॻोठाणे शख़्स हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह उन जे शान में गुस्ताखी कई। समझो मुसलमानो, कॾहिं बि इंसान बेअदब न थिए। जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ऐं रसूल सां आहे, इंसान उन जो अदब करे। तंहिंजे करे पहिरियों अल्लाह सां मुहबत, क़ुरान सां मुहबत, महबूब मुस्तफ़ा सां मुहबत, सहाबा सां मुहबत, अहल बैत सां मुहबत, उलमा सां मुहबत, दीनदारनि सां मुहबत। इंसान इन्हनि मुहबत जे शयुनि जी बेअदबी न करे। को इंसान अल्लाह जी बेअदबी कंदो, महबूब मुस्तफ़ा जी बेअदबी कंदो, क़ुरान शरीफ़ जी बेअदबी कंदो, सहाबा जी बेअदबी कंदो, अहल बैत जी बेअदबी कंदो, उलमा जी बेअदबी कंदो, शाइर इस्लाम जी बेअदबी कंदो, त रब उनखे पकड़ कंदो। तंहिंजे करे इंसान बेअदब न थिए। हज़रत साईं ख़लीफ़े साहब जन जे निस्बत वारो सेठार ॻोठ मां हिकिड़ो सेठार आयो बोरड़ीअ मां। चइसई असांजे ॻोठ में भिक सां हिकिड़े शख़्स हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह उन जे शान में गुस्ताखी कई आहे। तंहिंजे करे ॻोठाणा माण्हू लठियूं कुहाड़ियूं खणी निकिता आहिनि, चवनि था असां हिनखे मारींदासीं। हो बि लठियूं कुहाड़ियूं खणी बीठा आहिनि, खून रेज़ी थींदी, क़तल थींदो। तव्हां हलो। ख़लीफ़े साहब आया, पंहिंजे निस्बत वारे मुसलमाननि खे चवण लॻा त पुट तव्हां वेही रहो।
फरमायूं त जंहिं शख़्स पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़लीफ़े अव्वल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे शान में गुस्ताखी कई आहे, जेकॾहिं अल्लाह उनखे अहिड़ी पकड़ करे जो तव्हां ख़ुदि ॾिसो, दुनिया ख़ुदि ॾिसे, इन खां त पोइ वधीक ॿी का शइ कोन्हे। उन चयोसि जी साईं, उन ख़बर हुई ख़लीफ़ो साहब मुस्तजाब दुआ आया, हथड़ा खयईं। अल्लाह साईं जंहिं सहाबीअ जे शान में गुस्ताखी कई आहे, तूं इनखे पंहिंजो पाण अहिड़ी पकड़ कर जो दुनिया ॾिसे, दुनिया इबरत पिराए त महबूब मुस्तफ़ा जे सहाबीअ जे शान में गुस्ताखीअ जी कहिड़ी सज़ा आहे। हाणे उन शख़्स खे छा थियो, अल्लाह जी पकड़ अज़ाब कहिड़ो शुरू थियो। उहो शख़्स जंहिं महिल पेशाब कंदो हो त अॻियां पंहिंजो बुक ॾींदो, पंहिंजो हथु पंहिंजो बुक ॾे, उन में पेशाब करे, पोइ उहो ई पेशाब नऊज़ बिल्लाह पंहिंजे मुंहं में हणे, उहो ई पंहिंजो पेशाब पंहिंजे बुक में आणे पंहिंजे मुंहं में हणे, अची जे मुंहं मां जिस्म मां धप शुरू थी वई। घर में केरु वेहण न ॾेसि, घर में केरु बि वेहण न ॾे। अहिड़े तरीक़े सां उनखे केरु मजलिस में कचहरी में केरु वेहण न ॾे, न ओताक ते केरु वेहण ॾे, न होटल ते केरु वेहण ॾे। ओ ॻोठ खां ॿाहिरि कंहिं वण जे हेठां वेठो हूंदो हो, कुते वांगुरु उनखे टुकुर ॾियनि। ख़लीफ़े साहब जी ख़िदमत में उनजा रिश्तेदार आया, साईं ग़लती थी पई आहे, माफ़ी मिले। ख़लीफ़े अहमदीन साहब फरमायो, सहाबीअ जे शान जी बेअदबी मामूली गुनाह कोन्हे। हाणे जेका शइ ज़ुबान खां निकिरी वई आहे, मामिलो अल्लाह जे हवाले आहे। हाणे इनखे अल्लाह जे तरफ़ां पकड़ है, अहमदीन जे हथ में कुझु बि कोन्हे। इहो ख़लीफ़ा अहमदीन हो, इहो बोरड़ीअ में आयो, राति जे वॻड़े में काथों जलसे तां मोटियो, देर मदेर उते हिकिड़ो निस्बत वारो फ़क़ीर हुउसि, अक्सर बेशतर हुन वटि अचे। उनखे फरमायो त पुट का शइ खाधे पीते जी आहे? चए हा साईं। जेका अव्हां जी ख़िदमत में असुल ॻाल्हि अर्ज़ु थो कयां त अल्लाह सां ताल्लुक़ रब जो ज़िक्र कहिड़ी शइ आहे। त उहो शख़्स चांवर खणी आयो। अच्छा चांवर, मथों अंधारो हो, बिजली कोन हुई, रोशनाई कोन हुई, त खंड जे बजाए लूणु बुरके आयो, खंड जे बजाए लूणु बुरके आयो। जॾहिं लूणु बुरके आयो, ख़लीफ़े साहब खाधा, चांवर खाधे, बुखायल हो। आख़िर में हिकिड़ो लुकमो, हिकिड़ो गिरह बचायईं त हे शख़्स बि भल खाए। इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो, ख़लीफ़ो साहब राति हलियो पियो पंहिंजे ॻोठ जरार शरीफ़ हो जे फारिग़ थियो, हथड़ो धोई करे जॾहिं खाए त गिरह छड़ो ज़हर आहे, लूणु पयल आहे। सुबुह थी सिधो ख़लीफ़े साहब जन वटि आयो जरार शरीफ़, चइसि मां उनखां माफ़ी त वठां, मां खां ग़लती में हिकिड़ो अमल थी वियो आहे। ख़लीफ़े साहब जन वटि आयो, चइसि मूंखां ग़लती थी वई, मां खंडु सम्झी वियुमि। फरमायो न पुट, राति त तूं मूंखे अहिड़ा चांवर खाराया जो मां ज़िंदगी में अहिड़ा चांवर खाधा ई कोन। इंसानो जॾहिं इंसान अल्लाह सां ताल्लुक़ रखंदो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, त महबूब मुस्तफ़ा अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे फरमायो, इब्न ज़ुबैर जॾहिं तुंहिंजे जिस्म वजूद जे अंदरि अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जी रत आहे, उन रत जी इहा तासीर थींदी त अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर खे उन तकलीफ़ ऐं उन इम्तिहान आज़माइश में लज़्ज़त ऐं राहत महसूस। ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जॾहिं तुंहिंजे जिस्म में अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जी रत आहे, त जॾहिं तूं आलम बरज़ख में वेंदे, क़ब्र में वेंदे, त महबूब मुस्तफ़ा फरमायो, अल अंबिया अहयाउन फी क़ुबूरिहिम वहुम युसल्लून, नबी क़ब्रुनि जे अंदरि ज़िंदा हूंदा आहिनि, तंहिंजे करे अल्लाह जो सजदे ऐं इबादत में हूंदा आहिनि, अल्लाह जे सजदे ऐं इबादत में हूंदा आहिनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन ज़ारनी बाद मौती फ़क़अन्नमा ज़ारनी फ़ी हयाती, जंहिं मुंहिंजे उम्मती मां मुहम्मद जे वफ़ात खां बाद मुंहिंजे क़ब्र रोज़े पाक ते आयो आहे, ॼण उन हाल हयातीअ में मां अल्लाह जे रसूल जी ज़ियारत कई आहे। महबूब मुस्तफ़ा जे रोज़े जी हाज़िरी एॾी वॾी सआदत आहे त महबूब मुस्तफ़ा अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर सहाबीअ खे फरमायो, तुंहिंजे जिस्म जे अंदरि जॾहिं नबीअ जे जिस्म अतहर जी रत आहे, त उन जो इहा महिरबानी थींदी जो अल्लाह से अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर जे जिस्म खे क़ब्र जे अज़ाब कीड़नि खां महफ़ूज़ कंदो, उन जे जिस्म खे मिटी कान खोंदी। तंहिंजे करे नबीअनि जो जिस्म उहो कब आलम बरज़ख जे अंदरि महफ़ूज़ हूंदो आहे।
टियों अल्लाह जे रसूल फरमायो अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जॾहिं तुंहिंजे जिस्म में मुहम्मद मुस्तफ़ा जी रत आहे जॾहिं तूं क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदे त ॿिनि क़िस्मनि जा इंसान हूंदा हिकिड़ा अहिड़ा जन वटि कुफुर ई कुफुर हूंदो नेकी ज़रो बि न हूंदी अल्लाह से उन्हनि खां हिसाब किताब कोन वठंदो उन्हनि खे जहन्नम जे तरफ़ उछलाईंदो छो त नेकी कोन्हे जंहिंजो हिसाब थिए ॿिया उहे इंसान ईंदा नबी सगुरा मासूम ऐं महफ़ूज़ गुनाहनि खां पाक ऐं साफ़ जन वटि गुनाह जो तसवुर भी कोने अल्लाह से उन्हनि खां हिसाब किताब कोन वठंदो रब बग़ैर हिसाब किताब जे उन्हनि खे जन्नत में मोकिलींदो महबूब मुस्तफ़ा फरमायो अब्दुल्लाह बिन ज़ुबैर तुंहिंजे जिस्म जे अंदरि अल्लाह जे रसूल ऐं पैगंबर जे जॾहिं जिस्म अतहर जी रत आहे त अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां रब हिसाब किताब कोन वठंदो तंहिंजे करे अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खे रब बग़ैर हिसाब किताब जी जन्नत में मोकिलींदो मुसलमानो हे रब साईं महबूब मुस्तफ़ा जे जिस्म जे उन रत ऐं जिस्म अतहर जो एॾो वॾो कमाल आहे एॾो वॾो कमाल आहे तव्हां असां ख़ुशि नसीब हूं अल्लाह से तव्हां असांखे अहिड़े पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो लेकिन रब तो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन अवां जे लाइ सुहिणो नमूनो मुहम्मद मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा हिकिड़ो मज़दूरा वो पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे जीअं महबूब मुस्तफ़ा बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा जी ख़िदमत कई जीअं महबूब मुस्तफ़ा बकरियूं चारियूं आहिनि जीअं अल्लाह जे रसूल मज़दूरी कई आहे मज़दूर जे लाइ नमूनो महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा हिकिड़ो इंसान घर जो वॾो आहे शादी थो करे पंहिंजे घर सां कीअं हले लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन जीअं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर सां हलंदा हा ईअं उन इंसान जे लाइ महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा घर में हलण जे लाइ नमूनो हिकिड़े इंसान खे पंहिंजी बिरादरी ऐं पाड़ो आहे इंसान पाड़े सां कीअं हले लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन उन जे लाइ नमूनो महबूब मुस्तफ़ा जे मके पाक जी ज़िंदगी आहे पाड़े सां केॾो हुस्न बरता ऐं सुहिणे अख़लाक सां हलंदा हिकिड़ो इंसान सियासत में अचे थो इक़्तिदार में अचे थो उहो इंसान कहिड़ी ज़िंदगी गुज़ारे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन महबूब मुस्तफ़ा मके पाक खां मदीने शरीफ़ आया मदीने पाक में 13 साल महबूब मुस्तफ़ा जी सियासी ज़िंदगी आहे इक़्तिदार जी ज़िंदगी आहे अल्लाह जे रसूल कीअं कीअं क़वानीन जारी कया हुकूमत ऐं इक़्तिदार में महबूब मुस्तफ़ा जी ज़िंदगी उथणी वेहणी कहिड़ी सादगी ऐं नमूने वारी आहे उन में इंसान ज़ात जे लाइ नमूनो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसन तंहिंजे करे रब तो फरमाए महबूब मुस्तफ़ा जो हर अमल अवां जे लाइ नमूनो आहे मुसलमानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर अमल पंहिंजी ज़िंदगी मुबारक सां करे ॾेखारे पंहिंजी ज़िंदगी मुबारक में करे ॾेखारियो तव्हां असांखे बि निमाज़ जो हुक्म आहे 5 वक़्ती निमाज़ पढ़ो महबूब मुस्तफ़ा 8 निमाज़ूं पढ़नि 5 वक़्ती निमाज़ पाबंदीअ सां इशराक पाबंदीअ सां अहिड़े नमूने सां तहजुद जी निमाज़ महबूब मुस्तफ़ा हमेशह पाबंदीअ सां पढ़नि अम्मा आइशा रज़ियल्लाहु अन्हा महबूब मुस्तफ़ा जे तहजुद जी निमाज़ खे ॾिसे थी चवे थी कद वरमत कदम आक ऐं अल्लाह जा रसूल अवां जे पेरनि मुबारकनि ते वरम ऐं सोज आहे फरमायो अफला अकुना अब्दन शकूरा ऐं आयशा छो न मां रब जो शुक्रगुज़ार माण्हू पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मामलात जी ज़िंदगी आहे उथणी वेहणी जी ज़िंदगी आहे अल्लाह साईं फरमायो इन लक ला अजरन गैर ममनून इन्नक ला अला खुलकिन अज़ीम ऐं महबूब मुस्तफ़ा तुंहिंजी मज़दूरी ऐं सवाब अणखुट आहे छो त तुंहिंजो अख़लाक बि सभ खां वधीक आहे तुंहिंजी मज़दूरी अणखुट आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात ते अफ़्व ऐं दरगुज़र माफ़ करण जो अहिड़ो मिसाल पेश कयो जो दुनिया में उन जो मिसाल कोन्हे उमैर बिन वहब हिकिड़ो शख़्स आहे ग़ुलाम ऐं बानो आहे सफ़वान बिन उमैया मके जे सरदार जो लेकिन उहो उमैर बिन वहब जॾहिं सफ़वान बिन उमैया सरदार उनखे खे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़त्ल जे लाइ उनखे उभारे थो उमैर बिन वहब तलवार खे ज़हर में ॿोड़े नऊज़ बिल्लाह मिन्हा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़त्ल जे इरादे सां अचे थो महबूब मुस्तफ़ा जे सहाबा उमैर बिन वहब खे पंहिंजे क़ैद में रखियो लेकिन उमैर बिन वहब पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में रहियो अल्लाह जे रसूल माफ़ कयो माफ़ करण खां बाद उमैर बिन वहब महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में रहियो अल्लाह साईं उनखे मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़ुल्क़ अज़ीम जे करे ईमान ऐं इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो
ईमान इस्लाम जी दौलत सां नवाज़ियो आहे। अल्लाह से महबूब मुस्तफ़ा जी ज़ात में अहिड़ो अख़लाक़ रखियो। फतह मक्के जे मौके ते सफ़वान बिन उमैया मक्के जो सरदार आहे, लेकिन जॾहिं महबूब मुस्तफ़ा खे मक्को पाक फतह थी मिलियो त सफ़वान बिन उमैया मक्के खे छॾण जो इरादो थो रखे। उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु सफ़वान बिन उमैया जी ख़िदमत में आयो। सफ़वान बिन उमैया छो पियो मक्को छॾे? चए अल्लाह जे रसूल खे मक्को फतह थी मिलियो। मुहम्मद मुस्तफ़ा जे लाइ हज़रत उमैर बिन वहब सहाबी तो फरमाए त हा सफ़वान बिन उमैया दुनिया जे इंसाननि जी इहा तारीख़ है। जॾहिं ताक़त इक़्तिदार ते पहुचंदा आहिनि त इंतकाम ऐं बदिलो वठंदा आहिनि। इंसान ज़ात ते रहम न हूंदो आहे, लेकिन सफ़वान बिन उमैया मुहम्मद मुस्तफ़ा जा अख़लाक़ सभ खां वधीक थी। सफ़वान तोखे अल्लाह जो रसूल अमन ऐं सलामती ॾींदो। सफ़वान बिन उमैया तो चए हिकिड़ी सूरत में मके में रहंदुमि, नबीअ जी का निशानी हुजे। हज़रत उमैर बिन वहब मुहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में अचे थो। साईं सफ़वान बिन उमैया मके जो सरदार फतह मके जी अवां जी ख़ुशख़बरी ॿुधी करे मके पाक खे छॾे थो। अल्लाह जे रसूल फरमायो उमैर बिन वहब सफ़वान मके में रहे, मुहम्मद जो भाउ आहे। हज़रत उमैर सहाबी अर्ज़ कयो साईं चए थो निशानी हुजे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पग पंहिंजी दिस्तार मुबारक मके जे सरदार सफ़वान बिन उमैया जे तरफ़ मोकिलनि था त सफ़वान नबीअ जी निशानी खे ॾिसी करे मके पाक में रहे। जॾहिं उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगोरो सफ़वान बिन उमैया जी ख़िदमत में मुहम्मद मुस्तफ़ा जी निशानी खणी थो अचे, उन निशानीअ खे ॾिसी करे उहो सफ़वान बिन उमैया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में अचे थो। चए थो अल्लाह जा रसूल मूंखे कलमे ऐं ईमान खां मजबूर न कजांइ, मूंखे ईमान ऐं कलमे खां मजबूर न कजांइ। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इकराह फिद्दीन। सफ़वान दीन में जबर ॾाढो त कोन्हे। दीन इस्लाम त इंसान जी दिल जी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। जेको मुतमइन थिए थो इस्लाम ते अचे, लेकिन इस्लाम उन हीअ जबर ऐं ॾाढ जो नालो कोन्हे। सफ़वान बिन उमैया महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में रहे थो। 3 ॾींहंनि खां बाद महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में अर्ज़ु करणु लॻो अल्लाह जा रसूल अमां हथड़ो वधायो त सफ़वान कलमो भरे मुस्लमान थींदो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सफ़वान छो पियो इस्लाम आणे? तोखे कंहिं सहाबीअ जी तलवार या तोखे कंहिंजी मजबूरीअ इस्लाम ते मजबूर कयो? चए अल्लाह जा रसूल न तलवार मजबूर कयो, न जबर ऐं ॾाढ सां इस्लाम में पियो अचां। अल्लाह जे नबीअ जे अख़लाक़ खे ॾिसी करे कलमो भरे मुस्लमान पियो थियां, कलमो भरे मुस्लमान पियो थियां। अब वेही रहो पुट वेही रहो आराम सां वेही रहो, आराम सां वेही रहो। त हज़रत सफ़वान बिन उमैया रज़ियल्लाहु अन्हु पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुल्क़े अज़ीम खे ॾिसी करे कलमो भरे मुस्लमान तो थे। त मुसलमानो अवां जी ख़िदमत में अर्ज़ पियो कयां त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे मुतालिक़ रब अहकमुल हाकिमीन तो फरमाए इन लक ला अजरन गैर ममनून इन्नका ला अला खुलुकिन अज़ीम। ऐ मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी मज़दूरी अणखुट आहे, तुंहिंजो सवाब अणखुट आहे, तुंहिंजो अजूरो अणखुट आहे। इन्नका ला अला खुलुकिन अज़ीम, तू अज़ीम अख़लाक़नि जो मालिक आहे। लेकिन मुसलमान वो अल्लाह जो रसूल जेको अज़ीम अख़लाक़ जो नमूनो पियो पेश करे, अज़ीम अख़लाक़नि जो नमूनो पेश पियो करे। ऐं दुनिया जे अंदरि अॼु सभ खां वधीक मज़लूम महबूब मुस्तफ़ा जो नामूस आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत अॼु दुनिया जे अंदरि मज़लूम आहे। अॼु कुफर खे छो पे जुरत थे जो महबूब मुस्तफ़ा जे गुस्ताखी कंदड़ उन मलून औरत खे रिहाई पई मिले, दुनिया उनखे इज़त जी निगाह सां पई ॾिसे। तव्हां असां मुसलमान बज़ाहिर सीरत तय्यबा जे जलसे में आयल हो, लेकिन मुसलमानो महबूब मुस्तफ़ा सां अक़ीदत ऐं मुहब्बत इश्क़ रसूल सिर्फ़ सीरत नबीअ जे जलसे जे अंदरि हाज़िरी सां कोन थींदो। तुंहिंजी मुंहिंजी पूरी ज़िंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत, तुझी मुझी पूरी जिंदगी महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत हुजे। अल्लाह से इहा जिंदगी सहाबा जे अंदर बणाई। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जा सहाबी हिन जंहिं शाम जे दिमिश्क शहर के दारुल खिलाफा बनायो। रूम उतां वेझो हो। ईसाई ऐं रूमी हज़रत मुआविया जी नकुल हरकत ॾिसंदा हा, लेकिन हज़रत मुआविया उन ही पंहिंजी खिलाफत में हिकिड़े रूमिन सां हिकिड़ो मुआहिदो कयो। मुआहिदे में इहा शइ थी पई त कुझु वक़्त ताईं जंग बंदि हूंदी।
कुछ वक्त ताईं जंग बंद होंदी। हाणे जंग बंदी जे दौरान हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु मुसलमानन खे तैयार कयो त तव्हां पंहिंजे असले खे हथियारनि खे ठाहियो जीअं जंग जे बंद उहो मुआहिदो जीअं पूरो थींदो त मुआहिदे ख़त्म थियण खां बाद फौरन मुसलमान रूमनि ते हमिलो करनि जीअं इस्लाम खे फतह मिले। हाणे थियो ईअं ई जीअं मुआहिदो पूरो थियो हज़रत मुआविया त मुसलमान जो लश्कर उहो ई तैयार कयो हो जेके मुसलह ऐं तैयारीअ में हुआ। जीअं मुआहिदो जंगबंदी जो पूरो थियो हज़रत मुआविया लश्कर खे मोकिलियो, इस्लाम खे फतह थी पई, रूम मुसलमाननि जे क़दमनि ऐं पेरनि जे हेठां आयो त हज़रत अमर बिन अबसा रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आयो, चए मुआविया तुंहिंजो इहो अमल महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं फरमान जे खिलाफ समझो मुसलमान। हज़रत अमर बिन अबसा रज़ियल्लाहु अन्हु सहाबी हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे चवण लॻो त तुंहिंजो इहो अमल जेको तूं रूम ते चढ़ाई कई आहे मुआहिदे जे दौरान मुसलमाननि जे लश्कर खे तूं तैयार करे जेको जंग बंदीअ खां बाद मोकिलियो आहे इहो तुंहिंजो अमल नबीअ जे फरमान जे ख़िलाफ़ थी। हज़रत मुआविया पुछण लॻो कि ख़िलाफ़ आहे, चए अल्लाह जे रसूल फरमायो वफ़ाउन ला गदरुन वफ़ाउन ला गदरुन वफ़ाउन ला गदरुन। मुसलमान उनखे चइबो आहे जेको पंहिंजे वाइदे ऐं मियाद खे पूरो करे, दोखो ऐं ठगी न करे। चए मुआविया जॾहिं तूं उन्हनि रूम सां मुआहिदो कयो हो हेतिरे अरसे ताईं जंग बंद हूंदी त उन जंग बंदीअ में जीअं तोखे उन्हनि सां जंग कान लड़णी हुई तीअं तोखे मुसलमाननि जे लश्कर ऐं सिपाहियुनि खे बि तोखे मुसलह ऐं तैयारीअ में न आणणो हो। चए मुआविया जेको तूं मुसलमाननि जो लश्कर तैयार कयो मुआहिदे जी जंग बंदीअ में वफ़ाउन ला गदरुन नबीअ जे फरमान जे मुआफ़िक़ इहो दोखो आहे। मुआविया तुंहिंजो इहो अमल अल्लाह जे नबीअ जे सुन्नत ऐं सीरत जे मुआफ़िक़ कोन्हे। हज़रत मुआविया जे अखियुनि मां लुड़काया, जेको इलाइक़ो फतह थियो हो मुसलमाननि खे फरमायूं अव्हां वापसि अचो। जेको मुआविया जो अमल जेको इस्लाम जी फतह में इलाइक़ो नबीअ जे फरमान ऐं हदीस जे ख़िलाफ़ आहे उन में बहितरी भलाई कोन थींदी। मुआविया कीअं रब खे क़यामत जे ॾींहुं महबूब मुस्तफ़ा खे मुंहुं ॾेखारींदो। हज़रत मुआविया लश्कर खे वापसि था करनि ताकि नबीअ जी इहा बि सुन्नत मुआविया खां अदा थिए। मुसलमानो इहा सहाबा जी ज़िंदगी जेको मफ़तूह इलाइक़ो आहे फतह वारो लेकिन साहबी उन खां वापसि थो अचे, उन खां वापसि थो अचे। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु तंहिंजे करे अल्लाह जे नबीअ फरमायो इन अल्लाह अख़्तार अली वख़्तार अली असहाब। जीअं रब मां मुहम्मद खे चूंडियो आहे ईअं सहाबी बि रब मां मुहम्मद खे चूंडे ॾिना। कमाल हो अल्लाह से उन्हनि में केॾो अख़लाक़ रखियो। अॼु दुनिया अख़लाक़ खां आरी आहे। अॼु तव्हां असां इंसान निमाज़ रोज़े हज ज़कात ते तरजीह लेकिन अफ़्व ऐं दरगुज़र हिल्म ऐं बुर्दबारी तफ़ाज़ो ऐं निविड़त इहे ख़ूबी तव्हां असां मां हली वयूं। महबूब मुस्तफ़ा त ईअं फरमायो हो मन तवाज़ा लिल्लाह रफ़अहु अल्लाह। जेको निविड़त कंदो अल्लाह से उनखे एॾो मथां इंसान रब खे तकबुर पसंदि कोन्हे, अल्लाह खे तवाज़ो ऐं निविड़त पसंदि। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु अबू सुफियान जो शहज़ादो आहे। अबू सुफियान बनु उमैया जो ख़ानदान आहे। कुरैश मां ॿ ख़ानदान हा, हिकु बनु हाशिम ॿियो बनु उमैया। ॼाणो अॻिते हली कुरैश जे उन रिश्ते में अबू सुफियान हज़रत मुआविया बि अची मिलनि था। लेकिन जॾहिं हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आया, मुसलमान थिया, लिबास सादो, कपिड़े ते चटियूं लॻल आहिनि, पेरनि में चप्पल कोन्हे, बुख ऐं फाके जी ज़िंदगी आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सोबत आहे। हज़रत अमीर मुआविया अल्लाह जे नबीअ जी ख़िदमत में आहिनि। हज़रत मौत बादशाह जो शहज़ादो वाइल बिन हुजुर रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम जे इरादे सां मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में अचे थो, चंद ॾिहाड़ा रहे थो। हज़रत अमीर मुआविया सरदार बादशाह जे पुट वाइल बिन हुजुर जी ख़िदमत अल्लाह जे नबीअ जे हुक्म सां करनि था। वाइल बिन हुजुर बादशाह जो शहज़ादो जॾहिं वापसि थो थिए उनखे उठ ऐं ॾाचीअ ते सुवार आहे। महबूब मुस्तफ़ा हज़रत मुआविया खे फरमायो मुआविया वाइल बिन हुजुर सां चंद कदम अॻिते हल। जॾहिं हज़रत मुआविया हलनि था, गर्मी ऐं आहड़ जी मौसम आहे, वाइल बिन हुजुर ते लिबास उन जे जिस्म ते पोशाक अच्छी आहे, सुठी पोशाक आहे। हज़रत मुआविया जे जिस्म ते कपिड़ो चटियूं लॻल आहिनि। वाइल बिन हुजुर खे सुवारी आहे, हज़रत मुआविया खे सुवारी कोन्हे। वाइल बिन हुजुर जे पेर में चप्पल आहे, हज़रत मुआविया जे पेरनि में चप्पल कोन्हे। अल्लाह जे नबीअ जो हुकुम आहे। हज़रत मुआविया वाइल बिन हुजुर सां हलनि था,
गर्मी ऐं आहड़ जी मौसम आहे जॾहिं पत्थर उहो उस ते तपण शुरू थियो वाइल बिन हुजर रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हज़रत अमीर मुआविया महबूब मुस्तफ़ा जे सहाबी अर्ज़ कयो त वाइल बिन हुजर तूं त उएं ॾाचीअ ते वेठो आहे छो न ईअं कजे मूंखे बि ॾाचीअ ते गॾु विहार ॿई मथे वेहूं ताकी मुआविया जे पेरनि में तपश न अचे वाइल बिन हुजर थो चए त मुआविया तोखे ख़बर कोन थी असां बादशाहनि ऐं रईसनि शहज़ादनि जी ज़िंदगी ईअं हूंदी आहे इंसान ॾाचीअ जे मुहार खां सिकंदा आहिनि हर को चवंदो आहे त मां मुहार खे वठां मूंखे सादत हासिल थिए मुआविया तोखे इहा ई सादत खोड़ आहे जो हज़र मौत जे बादशाह जे वाइल बिन हुजर शहज़ादे जी तूं मुहार खां वठी पियो हले हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु चंद कदम अॻिते हलिया जॾहिं पेरनि में तपश वधीक शुरू थी हज़रत मुआविया अर्ज़ कयो वाइल बिन हुजर अव्हां त उअं ई ॾाचीअ ते वेठा हो तव्हांजे पेरनि में जेका चप्पल आहे उहा चप्पल लाहे जो त मुआविया पेरनि में चप्पल पाए पथरेली ज़मीन ते मुआविया जे पेरनि ते तपश पई अचे वाइल बिन हुजर चवण लॻो त मुआविया तोखे इहा ई सादत खोड़ आहे जो तूं मुंहिंजे उठ जी ॾाचीअ जे मुहार खां वठी हले थो तुंहिंजे लाइ चप्पल इहा आहे उठ जो जेको सायो ऐं पाछो आहे इहा तुंहिंजी चौपल आहे इन पाछे ते पेर रख ईअं तूं पंहिंजा कदम विखूं खणंदो हल हज़रत मुआविया सब्र था करनि का वर्दी कोन पिया ॾियनि चेहरे में घुंड कोन पिया आणनि अॻिते हली ख़िलाफ़तूं तब्दील थींदी आहियूं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु मुसलमाननि जो ख़लीफ़ो थियो वाइल बिन हुजर रज़ियल्लाहु अन्हु हज़रत मुआविया जी ख़िदमत में आयो हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जे सहाबी वाइल बिन हुजर सहाबीअ खे यादियूं यादि ॾियारायूं चे वाइल बिन हुजर इब्तिदा इस्लाम जो दौर हो नबीअ जी ख़िदमत में आए हुए मुआविया मोहम्मद जी ख़िदमत में हो जॾहिं अल्लाह जे नबीअ जी मजलिस खां तूं उथे अल्लाह जे रसूल हुकुम फरमायो मुआविया चंद कदम महिमान सां अॻिते वञ मुआविया तो सां गॾु रफ़ीक़ बणियो तूं ॾाचीअ ते सुवार हुए मुआविया ईअं पैदल पियो हले तुंहिंजे पेरनि में चप्पल हुई मुआविया जे पेरनि में चप्पल कान हुई चे उहो वक़्तु यादि थी जॾहिं तूं ॾाचीअ ते सवार रहे मुआविया तोखे बार बार अर्ज़ु पियो करे त वाइल बिन हुजर तूं पंहिंजे पेरनि मां चप्पल ॾे त मुआविया पेर में चप्पल रखे तूं चयो इहा ई सादत खोड़ थी उठ जो पाछो तुंहिंजे लाइ चप्पल आहे मुआविया तोखे का वर्दी ॾिनी को गुस्सो कावड़ कयई चए कुझु बि कोन हो हज़रत मुआविया फरमायो उन हीअ सब्र ऐं तवाज़ु जो नतीजो आहे जो अॼु मुआविया ख़लीफ़ो आहे वाइल बिन हुजर रैयत ऐं क़ौम बणी आहे त मुसलमानो महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत सहाबा जो अमल तव्हां असांजे लाइ नमूनो आहे अक्सर व बेशतर दुनिया जे अंदरि उलमाए देवबंद खे हिकिड़े फ़िरके सां तशबीह ॾिनी वेंदी आहे न इंसानो दारुल उलूम देवबंद कहिड़ो मुक़दस इदारो आहे हिंदुस्तान जे अंदरि ॿ हिकिड़ा वॾा मर्कज़ हा हिकु दिल्लीअ जो मर्कज़ जेको ख़िलाफ़तुनि बादशाहुनि जो मर्कज़ हो उन दिल्लीअ जे मर्कज़ खां 100 माइल जे फ़ासिले ते दारुल उलूम देवबंद जे कस्बे ऐं ॻोठ में अञा दारुल उलूम देवबंद मदरसे जो वजूद कोन थो थिए हज़रत मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह जहांगीर बादशाह सां गॾु सफ़र था करनि हज़रत मुजद्दिद अल्फसानी जहांगीर बादशाह खे फरमाइनि था बादशाह सगोरा थोड़ो तरस घोड़े खां हेठि लहां हिन इलाइक़े मां अजीब खुशबू पई महसूस थिए हज़रत मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह घोड़े खां हेठि लही देवबंद जे कस्बे ऐं ॻोठ में जिथे दारुल उलूम देवबंद जो वजूद पियो बणिजे अञा दारुल उलूम देवबंद जो तसव्वुर ई कोन्हे 100 साल पहिरियां हज़रत मुजद्दिद अल्फसानी जॾहिं मिट्टी खणी नक ते आणनि था हदीस पाक जी खुशबू पई अचे हज़रत मुजद्दिद अल्फसानी जहांगीर बादशाह खे फरमायो त जहांगीर जंहिं मिट्टीअ मां हदीस पाक जी खुशबू पई अचे मालूम थियो हिते दीन जो अहिड़ो मर्कज़ पैदा थींदो जाथां महबूब मुस्तफ़ा जे हदीस ऐं सुन्नत जो खुशबू दुनिया जे कुंड कुड़च में फैलिजी वेंदी मुसलमानो इहो दारुल उलूम देवबंद आहे इहो दारुल उलूम देवबंद आहे अक्सर व बेशतर माण्हू उन हीअ हालात खे ॾिसी चवंदा आहिनि शायदि देवबंद फ़िरक़ो आहे मुसलमान देवबंद फ़िरक़ो कोन्हे देवबंद क़ुरान शरीफ़ खे सम्झण जो नालो आहे देवबंद मुहम्मद मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा जो नालो आहे देवबंद महबूब मुस्तफ़ा जे सियासत जो नालो आहे देवबंद इंसान ज़ात जी ख़िदमत जो नालो आहे देवबंद हक़ ऐं सच जी शाहिदीअ जो नालो आहे देवबंद मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सीरत तय्यबा जो नालो आहे देवबंद
इंसान ज़ात जे ख़िदमत जो नालो आहे। हज़रत मौलाना मुफ्ती अज़ीज़ुर रहमान दारुल उलूम देवबंद जा मुफ्ती आहिनि, लेकिन पाड़े में हिकिड़ी औरत पोढ़ी ऐं कमज़ोर थी रहे, घर में मर्द कोन्हे, सख़्त सियारे जी मौसम आहे, बारिश ऐं मींहुं थो वसे। हज़रत मुफ्ती अज़ीज़ुर रहमान रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जो उहो आलिम दीन आहे जेको असर खां मग़रिब ताईं रोज़ाना पाड़े जे घरनि मां उन्हनि जो दरवाज़ो खड़काए चंद रुपया वठी करे शहर मां सौदो वठी हर हिक जे दरवाज़े ते अची पियो पहुचाए। उहो मुफ्ती अज़ीज़ुर रहमान जेको दारुल उलूम देवबंद जे तॾे ते वेही करे काल अल्लाह काल रसूल शरई फतवा ॾींदो हो, लेकिन रोज़ाना जो मामूल हो असर खां मग़रिब ताईं उन हीअ मदरसे जे पाड़े में जेके देवबंद में घर आहिनि इहो शर्त कोन हो त मुस्लमान जो घर हो, हिंदूअ जो घर आहे, सिखुअ जो घर आहे, चोड़े माड़ेचे जो घर आहे, लेकिन अल्लाह जे नबीअ जे फरमान उन हीअ दिल में हो। महबूब मुस्तफ़ा फरमायो अन्नास अयालुल्लाह फअहब्बुन नास इलल्लाह मन अहसन इला अयाले। इंसान अल्लाह जे छाव में आहिनि, रब खे उहो बानो प्यारो आहे जंहिं जेको इंसानियत सां भलो हले। मुसलमान महबूब मुस्तफ़ा जो शागिर्द हज़रत अबू हुरैरा जंहिंखे अमीरुल मोमिनीन फिल हदीस जो लक़ब आहे, मदीने जो वाली ऐं गवर्नर आहे। हज़रत अबू हुरैरा जो मामूल इहो हो रोज़ानो असर खां टे पारी मग़रिब जे दरमियान मदीने खां ॿाहिरि वञी झंग मां काठियूं करे मथे ते काठियुनि जी भरी रखी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी अल्लाह जे नबीअ जो तिलमीज़ ऐं शागिर्द मथे ते काठियुनि जूं भरी आहे, लेकिन रस्ते सां अचनि था, फरमाइनि था औसे उत तरीक़ लिल अमीर, औसे उत तरीक़ लिल अमीर, औसे उत तरीक़ लिल अमीर। रस्ते खे खोलियो। अॼु महबूब मुस्तफ़ा जे सहाबी हज़रत अबू हुरैरा मदीने जे वाली ऐं गवर्नर महबूब मुस्तफ़ा जे सभ खां वधीक हदीस जो सबक़ हासिल कंदड़ उन तिलमीज़ ऐं सहाबीअ जे मथे ते मदीने जे ग़रीब इंसाननि जे उन्हनि जे घरनि जूं काठियुनि जी भरी आहे। मालूम थियो मुहम्मद मुस्तफ़ा इहा इंसानियत खे तालीम ॾे, इंसान ज़ात जी ख़िदमत कर। मुफ्ती अज़ीज़ुर रहमान फरमाए थो सख़्त बुखार में सुतल आहियां, सर्दी जी मौसम आहे, बारिश ऐं मींहुं पियो हले, पाड़े मज़ा हिकिड़ी न्याणी आई। मौलवी अज़ीज़ुर रहमान असांजे घरड़ो पियो टिमे, अमड़ पई फरमाए मौलवी अज़ीज़ुर रहमान खे चओ घर जे मथां अची मिटी ॾे। हज़रत मौलवी अज़ीज़ुर रहमान था फरमाइनि हिक तरफ़ बुखार हो, सख़्त सर्दी हुई, बारिश ऐं मींहुं पियो हले, ॿिए तरफ़ पोड़ीअ जो अर्ज़ु हो। मुहम्मद मुस्तफ़ा जो हदीस ऐं फरमान यादि आयो। अल्लाह जे नबीअ ते इहो फरमायो हो अन्नास अयालुल्लाह फअहब्बुन नास इलल्लाह मन अहसन इला अयाले। इंसानियत अल्लाह जे छाव में आहे, रब खे उहो प्यारो बानो आहे जेको इंसानियत सां सुहिणो हले। मौलवी अज़ीज़ुर रहमान था फरमाइनि बिस्तरे खां उथी बुखार जी हालत में कोडर ऐं तगारी खणी मिटीअ जा लपा भरे जॾहिं उन जे छपरे ते रखियमि, जॾहिं उन जो छपर टिमण खां महफ़ूज़ थियो, मौलवी अज़ीज़ुर रहमान बिस्तरे ते अची सुम्हे थो। इन खे दारुल उलूम देवबंद चइबो आहे। मुसलमानो देवबंद फिरके जो नालो कोन्हे, देवबंद इंसान ज़ात जी ख़िदमत जो नालो आहे, ख़िदमत जो नालो आहे। इन जे करे अल्लाह साईं जेकॾहिं अॼु असांखे देवबंदीअ सां निस्बत ॾिनी आहे इहो वॾे में वॾो शरफ़ आहे, लेकिन अवां जी ख़िदमत में अञा देवबंद जी उन हीअ तारीख़ खे अर्ज़ु कयां हा। महिमान ख़ास बि अची आहिनि, वक़्त जी बि क़िलत आहे। अल्लाह से तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाए। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद में रब साईं सभिनी खे महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा नामूस रिसालत जी अल्लाह से चौकीदारी अता फरमाए, चौकीदारी अता फरमाए। मुसलमानों ख़िदमत में अर्ज़ु कयुम महबूब मुस्तफ़ा जो नामूस हिन वक़्त में मज़लूम आहे, लेकिन अक्सर व बेशतर असांजो हुक्मरान इक़्तिदार ऐं लालच में अची महबूब मुस्तफ़ा जे नामूस खे ख़सीस मसालो पियो सम्झे। न मुसलमान पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नामूस ईमान जे फ़राइज़ मां थी। अस्मा बिन्त मरवान ख़ितमा कबीले जी औरत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नऊज़ बिल्लाह मिनहा बैतन ऐं शेरनि में गुस्ताखी कंदी हुई। अल्लाह जे नबी सहाबा के फरमायो तहां मां अहिड़ो सहाबी कोन्हे जेको उन हीअ गुस्ताखे रसूल औरत खे क़त्ल करे। हज़रत उमैर बिन अदी रज़ियल्लाहु अन्हु नाबीनो सहाबिया महबूब मुस्तफ़ा जे गैरत में अची करे उहो सहाबी तलवार खणी हले थो, सहाबी रस्ते सां हले थो, मर्द इंसान मिलन था। उमैर तोखे छा जो इरादो आहे? चए गुस्ताखे रसूल औरत के क़त्ल कंदुमि। चए तोखे ख़बर कोन्हे तूं त अखियुनि खां नाबीनो आहे, हू त ताक़तवर
ताकतवर इंसान आहिनि हज़रत उमैर बिन अदी तो चए ॿ ॻाल्हियूं आहिनि या त उन गुस्ताखे रसूल औरत खे क़त्ल कबो या उमैर मुहम्मद जे नामूस ते शहीद थींदो लेकिन मुसलमान उहो उमैर बिन अदी रज़ी अल्लाह अन्हु नाबीनो सहाबी गुस्ताखे रसूल औरत खे मुहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म सां क़त्ल करे महबूब मुस्तफ़ा जी मजलिस में अचे थो अल्लाह जो नबी दुआऊं थो ॾे अॼु महबूब मुस्तफ़ा जे नामूस जो मसइलो आहे उम्मत मुस्लिमा मां हज़रत उमैर बिन अदीअ जे सुन्नत ते महबूब मुस्तफ़ा जे नामूस जी गैरत में हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब मैदान अमल में निकितो कॾहिं कराची जे रोड ते कॾहिं इस्लामाबाद जे रोड ते कॾहिं लाहौर जे रोड ते अवां सखर जे अंदरि इज्तिमा ॾिसो हज़ारनि जी तादाद में मुसलमान नामूस रिसालत जे मसाले ते आया हज़रत मौलाना फज़लुर रहमान पंहिंजे रब सां इहो वाइदो कयो जीअं हज़रत उमैर बिन अदी महबूब मुस्तफ़ा जे नामूस जे गैरत जे करे अखियुनि खां नाबीनो थी लेकिन महबूब जी गैरत में तलवार खणी पियो हले अॼु हज़रत मौलाना फज़लुर रहमान दुनिया जे कुफर ऐं यहूदनि जे साम्हूं दुनिया जे ज़ालिम हुक्मराननि जे साम्हूं महबूब मुस्तफ़ा जे नामूस जे गैरत जो मसइलो खणी फरमाए थो ॿ ॻाल्हियूं आहिनि या त मलूना औरत खे फाही ईंदी या फज़लुर रहमान जी जान मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस ते कुर्बान थींदी कुर्बान वञा उन आलिम दीन जे मथां हज़ारे आलिमनि हज़ारे मुदरिसनि हज़ारे बुजुर्गनि हज़ारे वलियनि हज़ारे तबलीगी जमात में ज़िक्र अज़कार में हलंदड़ उन्हनि नेकनि सालिहनि हज़ारे तालिबुल उलमनि जूं ज़िंदगियूं मौलाना फज़लुर रहमान जे मथां कुर्बान हुजनि जंहिं महबूब मुस्तफ़ा जे नामूस जे मसइले ते गैरत जो उहो जेको आहे नारो हणी पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जी चौकीदारी पियो ॾे लेकिन मुसलमानो पाकिस्तान इस्लामी रियासत आहे 22 करोड़ मुस्लिम आबादी आहे 73 जो आइन इस्लामी आइन आहे इन जे करे दुख इन शे जो आहे त पंहिंजे मुल्क में महबूब मुस्तफ़ा जे नामूस जो मसइलो अॼु यतीम बणियल आहे तूं मां सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में आया हूं मुसलमान महबूब मुस्तफ़ा जो इहो हक़ कोन थी सिर्फ़ कलमो पढ़ी घर ऐं दुकान ते वेही रहो कुर्सी ते वेही रहो न महबूब मुस्तफ़ा जे ईमान ऐं कलमे खां बाद तुंहिंजे मथां फरीज़ो आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जी चौकीदारी कर जीअं उमैर बिन अदी मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी कई हज़रत साद बिन हारिस मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी कई हज़रत अम्मार बिन यासिर मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी कई हज़रत मुअव्विज़ बिन अफ़रा अबू जहल खे क़त्ल थो करे उन जो हथ ॿाह खां जुदा थो थिए मुहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में हथ तो खणी अचे ऐं अल्लाह जा रसूल मुअव्विज़ बिन अफ़रा अबू जहल खे क़त्ल करे आयो आहे गुस्ताखे रसूल खे हथ ॿाह खां जुदा थियो आहे अल्लाह जो रसूल लिब थो हणे हथ सहो सिधो सही सालिम थो थिए मुअव्विज़ बिन अफ़रा ॿारड़ो थी करे महबूब मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी करे थो जॾहिं काब बिन अशरफ यहूदी सरदार पैगंबर जे शान में गुस्ताखी करे थो मुहम्मद बिन मसलम रज़ी अल्लाह अन्हु नबी जी खिदमत में अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल हीले जी इजाज़त ॾे काब बिन अशरफ यहूदीअ खे क़त्ल करे नबी खां दुआऊं हासिल कया मुसलमान अॼु जमियत उलमा इस्लाम उन्हीअ जा अॻवान उन्हीअ जा कारकुन उम्मत मुस्लिम इन शइ जे अमल में आहे त जेकॾहिं तूं मुसलमान आहे मुहम्मद मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी कर छा तव्हां में इहा उम्मीद रखी थी सघिजे त तव्हां महबूब मुस्तफ़ा जे नामूस जी चौकीदारी कंदो नारे तकबीर गुलाम ये रसूल में बस आखिरी गाल अवां जी खिदमत में अर्ज़ थो कयां जॾहिं हाणे सखर जे तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जे इन ही दीन शहीद इस्लाम इज्तिमा में हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब तशरीफ़ फरमा थिया मग़रिब खां पोइ पहिरियां हज़रत साईं वालिद साहब साईं अब्दुल समद हालिजवी जमियत उलमा इस्लाम जे सूबाई अमीर जॾहिं मौलाना फज़लुर रहमान साहब मुलाक़ात कई त मौलाना फज़लुर रहमान साईं वालिद साहब जे पेशानीअ खे बोसो ॾिनो साईं वालिद साहब मौलाना फज़लुर रहमान जे हथनि खे बोसो ॾेई फरमायूं मौलाना फज़लुर रहमान साहब तोखे दुआऊं असांजे वॾनि जूं थियल आहिनि फरमायूं त असांजे वालिद साहब साईं हाफ़िज़ महमूद असद साहब हालिजवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ फज़लुर रहमान असांजी ज़ुबान आहे दीन इस्लाम जी ज़ुबान आहे
उलमा जी ज़ुबान है, मदारिस जी ज़ुबान है। असां हर वक्त दुआ घुरंदा हूं अल्लाह से असांजी इन ज़ुबान के हमेशा आबाद रख। पाण जमात में फरमाईंदा हा जेकॾहिं फज़लुर रहमान जी ज़ुबान बंदि थी वई त ईअं सम्झो इस्लाम ऐं दीन ते हिकिड़ो नुक़सान थींदो। ऐं अव्हां ॾिठो त मौलाना फज़लुर रहमान जे इन तहफ़ुज़ नामूस रिसालत में तक़रीर सभिनी रेलिन ऐं मिलिन मार्च खां सभ खां वधीक उम्दा ऐं आला तक़रीर। तो मुसलमानो जह आलिम दीन के अल्लाह वारा दुआऊं करन। तवा दुनिया जे आम इंसान के केड़ो कदर त सोन चाहे जेके लोह कुटन लोहार तके केड़ो कदर सोन जो तू मां उन या आम जिंदगी में वपा जिंदगी गुजारियो उन आलिम दीन जी गुस्ताखी खां पाण के बचायो। अल्लाह करीम तवा असा के महबूब मुस्तफा जो सही उम्मती बनाए सीरत तय्यबा ते हलण जी तौफीक अता फरमाए। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जी चौकीदारी अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।